ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون قال النبي صلى الله عليه وسلم أنزل الله علي أمانتين وما كان الله ليعذبهم وأنت فيهم وما كان الله معذبهم وهم يستغفرون فإذا مضيت تركت فيهم الاستغفار إلى يوم القيامة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब दोस्त अहबाब दिल जी मुहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया जे जहान में टिन शयुनि जे पोयां टे शयूं रखियूं आहिनि। तव्हां असां राति जे वॻड़े में वेठा हूं, बल्ब ऐं बत्तीअ जी रोशनाई आहे। जेकॾहिं इहा रोशनाई ख़तम थी वञे, सितारनि जी रोशनाई न हुजे, त दुनिया जे जहान में एतिरी ज़ुल्मत ऐं अंधेरो आहे जो इंसान पंहिंजे हथ खे बि न ॾिसी सघे। अल्लाह से उन अंधेरे खे ख़तम करण जे लाइ ॾींहं जो सिज जी रोशनाई रखी, राति जो सितारनि, चंड ऐं बत्तीअ जी रोशनाई आहे जो इंसान जी अखि, नज़र ऐं दीद कंहिं शइ खे ॾिसी सघंदी आहे। इहो अल्लाह जो एहसान थियो। अहिड़े तरीक़े सां दुनिया जे अंदरि मेर ऐं गंद आहे। इंसान दुनिया जे अंदरि घरड़े में रहूं था, हर इंसान लटो कपिड़ो पाए थो। इंसान कपिड़ो इन इरादे सां नाहे पाईंदो त मेरो थिए। घर में थांव थिपा हूंदा आहिनि, हंधु बिस्तरो हूंदो आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर खे बंदि करे 8 ॾींहंनि खां बाद मोटी ईंदो त उनखे मिटी गिरद गुबार ॾिसण में ईंदी।
ईअं नाहे त कंहिं इंसान मिटीअ जा बुक भरे उते मिटी उछली आहे, न, इहो गंद पंहिंजो पाण थी वेंदो, सफ़ाईअ जी ज़रूरत आहे। अहिड़े तरीक़े सां इंसान जॾहिं अमड़ जे पेट खां अचे थो त इन्नहू कान ज़लूमन जहूला, अल्लाह साईं फरमायो त इहो इंसान ज़ालिम बि आहे त जाहिल बि आहे। इन इंसान खे अदुल ऐं इंसाफ़ दुनिया में रहण, ज़िंदगी गुज़ारण जी काई ख़बर कोन्हे। इन इंसान में जहालत एतिरी आहे जो जहालत जे करे के इंसान शिरक ऐं कुफ़र कयूं, कॾहिं दरियाह खे सजदो, कॾहिं बाहि खे सजदो, कॾहिं सिज ऐं उन सितारनि खे सजदो, वणनि टिणनि खे सजदो। जेके इंसान शरीयत खां ॿाहिरि दुनिया जे अंदरि मुआशिरती गंदगी ऐं ख़राबियुनि में हूंदा आहिनि, इहा जहालत आहे। जहालत जे करे इंसान उन नेमत जे उज़मत खे सम्झी न सघंदो आहे। मसलन हाणे जीअं क़ुर पाक आहे, क़ुर शरीफ़ हिकिड़ी वॾी अज़ीम हस्ती आहे। ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त इंसान क़ुर पाक खे सम्झे, क़ुर शरीफ़ सां लगाव रखे, क़ुर शरीफ़ जे मुआफ़िक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। पर हे इंसान जहालत जे करे उन क़ुर पाक खे सम्झी नथो सघे। तव्हां असां आम इंसान क़ुर शरीफ़ जो एहतराम त हूंदो आहे, लेकिन क़ुर पाक खे सम्झंदा कोन्हियूं त क़ुर शरीफ़ चए छा थो, या उन क़ुर पाक जो जेको मक़सदु आहे उन मक़सद खे नथा सम्झूं। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमायो त इंसान माउ जे पेट खां अचे थो त ही ज़ालिम बि आहे त जाहिल बि आहे। हिन में क़ुर पाक जी सम्झ अचे, हिन में अदुल इंसाफ़ अचे। जहालत खे ख़त्म करण जे लाइ अल्लाह साईं दुनिया जे अंदरि हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ख़ातमुन नबीयीन हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं अंबिया ऐं रसूलनि जी जमात खे मोकिलियो। जीअं इंसानो मिटी पंहिंजो पाण थींदी आहे, गंद पंहिंजो पाण थींदो आहे, मेर पंहिंजो पाण थींदो आहे, उन जे लाइ महिनत न कबी आहे। सफ़ाईअ खां महिनत कबी, घरड़ो हूंदो आहे त ॿुहारीअ खां महिनत कबी, थांव थिपे खे धोअण खां महिनत कबी, लटे कपिड़े खे मेरे थियण खां बाद धोअण खां महिनत कबी आहे। मेरे ऐं गंद खां महिनत न कबी आहे। ईअं ई इंसानो कुफ़्र ऐं शिरक गंद जी मिसाल आहे, बिदअत ऐं ज़लालत गंदगी जी मिसाल आहे, बद अख़लाक़ी ऐं बुरायूं गंदगी जी मिसाल आहिनि। हाणे तौहीद ईमान, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत, दीन इस्लाम ते हलणु, अल्लाह जी इबादत ऐं बंदगी, इहे सभु आहिनि तहारत ऐं पाकीज़गी जे मिसाल। तंहिंजे करे तव्हां दुनिया में ॾिसंदव त घणा इंसान अल्लाह जे घर खां गाफ़िल आहिनि। थोरा इंसान हूंदा जेके महजी शरीफ़ ॾींदा, घणा इंसान अहिड़ा आहिनि जन वटि महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत जी अहमियत न आहे। थोरा इंसान अहिड़ा हूंदा जन जी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत ते हूंदी। घणा इंसान अहिड़ा आहिनि जन में मुआशिरती बद अख़लाक़ियूं बद किरदारियूं आहिनि। थोरा इंसान अहिड़ा आहिनि जेके सोणनि अख़लाक़नि सोणी सीरत वारा हूंदा। तंहिंजे करे गंद पंहिंजो पाण थींदो आहे, तहारत पाकीज़गी जी ज़रूरत आहे। ईअं ई इंसान दुनिया में तव्हां असां रहूं था। अल्लाह से क़ुर पाक में फरमायो, इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान तव्हांजो दुश्मन आहे। ॿी जगह ते रब साईं फरमायो, ज़ुय्यिन लहुम शैतान आमालहुम, शैतान दुनिया जूं शयूं अव्हां खे सिंगारे ॾे थो। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि, इंसान जी दिलि आहे आईने वांगुरु, जीअं हिकिड़ो आईनो हूंदो आहे। आईने जे साम्हूं जेका शइ रखबी आहे अंदरि उहा शइ ॾिसण में ईंदी। शीशे जे साम्हूं ॿकरी बीठी हूंदी त ॿकरी ॾिसण में ईंदी, जे कुतो ॿिलो हूंदो त उहो ॾिसण में ईंदो, जे ज़मज़म जी बोतल रखबी त उहा ॾिसण में ईंदी, जे कंहिं गंदगी शराब जी बोतल रखबी त उहा ॾिसण में ईंदी। तंहिंजे करे इंसान जे दिलि जे आईने जे साम्हूं शैतान दुनिया जे ग़फ़लत जूं शयूं साम्हूं रखंदो आहे। कॾहिं औरत खे सिंगारे रखंदो,
कॾहिं ज़िना खे सिंगारे रखंदो, कॾहिं राग मौसीक़ी खे सिंगारे रखंदो, कॾहिं होटलनि रौनकूं रांदि ऐं इहे तमाशा रांदियूं उन्हनि खे सिंगारे रखंदो, कॾहिं रुपए पैसे जो हिर्स हवस सिंगारे रखंदो। त इंसानो हाणे जीअं उन शैतान खे भॼाइण जे लाइ, डुकाइण जे लाइ ईअं नाहे त जीअं हिकिड़ो चौकीदार हूंदो आहे त उनखे लठ हूंदी आहे त हे मोमिन मुस्लमान लठ खणंदो त शैतान भॼी वेंदो। न, शैतान खे भॼाइण ऐं डुकाइण जे लाइ उहा शइ आहे अलाह जो सजदो, निमाज़, रब जो क़ुरान शरीफ़ ऐं अलाह जो ज़िक्र। इहे उहे शयूं आहिनि जंहिंसां शैतान भॼी वेंदो। तव्हां असांखे अलाह से क़ुरान पाक में फरमायो फ़ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, मां रब खे घणे खां घणो यादि कयो। छो? अलाह खे घणे खां घणो यादि करणो अलाह जा नेक साले बाना जेके ॾसी ॾींदा आहिनि त ज़िक्र आहे कलमो शरीफ़ थी 100 दफ़ा तस्बीह पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। इहो छो हर हर पढ़िजे? इहो इन जे करे पढ़िबो आहे त इंसान जी अखि दुनिया जूं शयूं ॾिसे थी। औरत ॾिठई, रुपयो ॾिठई, पैसो ॾिठई, ज़मीन ॾिठई, बनी ॾिठई, महल माड़ियूं ॾिठई, दुनिया जूं शयूं ॾिठई। पोइ इन्हनि जूं शयूं ॾिसण खां पोइ हिन जी दिलि, हिन जे दिमाग़ में तसवुर ख़्यालु इन्हनि शयुनि जो ईंदो आहे। हाणे उन तसवुर ऐं ख़्याल खे ख़तमु करण जे लाइ हिन खे अलाह जो ज़िक्र बार बार करिणो आहे। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हर हर ज़ुबान ते, दिलि ते अलाह जो ज़िक्र हुजेसि ताकी हिन जे अखियुनि ऐं दिलि दिमाग़ में दुनिया जे शयुनि जो जेको असरु आहे उहो ख़तमु थी वञे। बार बार रब जो नालो वठे जीअं हिन जी दिलि में, दिमाग़ में अलाह जी ज़ात सां अक़ीदत ऐं मुहबत अचे। इन जे करे हुकुम आहे फ़ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, अलाह खे घणो खां घणो यादि कयो। त इंसानो, अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे तव्हां असांखे इंसानियत पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खां मिले थी। हाणे रसूल ऐं पैगंबर इंसाननि जे लाइ ज़रूरी आहे। तव्हां असां जेके इंसान आहियूं, दुनिया में रहूं था, जॾहिं क़ुरान पाक खे पढ़ण जो हुकुम आहे, अलाह वटि फ़रिश्ता तव्हां असां खां वधीक आहिनि। हदीस पाक में ईंदो आहे त जॾहिं मींहुं वसंदो आहे, मींहं जे कतरे फुड़े फुड़े सां अलाह जी रहमत जो फ़रिश्तो ईंदो आहे, रब जी रहमत जो फ़रिश्तो। ऐं उहो मींहं जो कतरो एतिरो त तेज़ हूंदो आहे जेतिरो तव्हांजी गोली राइफल खां, पिस्तौल खां निकिरंदी आहे, उन खां वधीक तेज़ उन मींहं जे कतरे जी रफ़्तार हूंदी आहे। जेकॾहिं रब जी रहमत जो फ़रिश्तो उन मींहं जे फुड़े ऐं कतरे सां न हुजे, तव्हां जूं RCC छतियूं उनखे नथियूं बचाए सघनि। इनखे सोराख़ थी पवंदो मींहं जे फुड़े सां। अव्हां जो माल ढोर ढगा न बची सघंदा। तव्हां असां इंसान मींहं जे कतरे खां नथा बची सघूं। अल्लाह साईं पंहिंजे रहमत जा फ़रिश्ता मींहं जे कतरे फुड़े सां रखिया आहिनि, जेको फ़रिश्तो उनखे तेज़ी खे ख़तमु करे आहिस्ते ज़मीन ते रखंदो आहे, जंहिंजे करे मींहं जे कतरे फुड़े सां तव्हां असांजी छत खे बि नुक़सानु नथो थिए, ढोर ढगे जो बि नुक़सानु नथो थिए, फ़सुल पोख जो बि नुक़सानु नथो थिए, इंसाननि जो बि नुक़सानु नथो थिए। इहो रब फरमायो रहमती वसियत अला ग़ज़बी, मां रब जी ज़ात में रहम गुस्से कावड़ खां वधीक। इंसानो, अल्लाह जो रहम ॿ क़िस्म आहे। हिकिड़ो रहम आहे रब जो शरीयत जे लिहाज़ सां, शरई लिहाज़ सां। कीअं शरई लिहाज़ सां? मसलन तव्हां असां मुस्लमान आहियो, तव्हां असां खां ग़लतियूं गुनाह थींदा, हाणे हुकुम आहे त तव्हां तौबा कयो, इस्तिग़फ़ार पढ़ो, ज़िक्र कयो, निमाज़ पढ़ो, क़ुरान शरीफ़ पढ़ो, दुरूद पाक पढ़ो, नेक अमल कयो, हज उमरो कयो, ज़कात ख़ैरात जो, त ताकि तव्हांजा गुनाह छड़नि, तव्हां तो मुसीबतूं हलियूं वञनि। इहो आहे अल्लाह जो शरई रहम। त तव्हां निमाज़ पढ़ंदो तव्हां ते रहम थींदो, क़ुरान पाक पढ़ंदो रहम थींदो, ज़कात ख़ैरात ॾींदो रहम थींदो, रब जो ज़िक्र कंदो रहम थींदो, दुरूद पाक पढ़ंदो रहम थींदो, मुसीबतूं हली वेंदियूं। ॿियो रब जो रहम आहे पूरी काइनात मख़लूक ते। एतिरे क़दुरु जेके दुनिया में ग़ैर मुस्लिम आहिनि, काफ़िर आहिनि, मुशरिक आहिनि, अल्लाह जो सजदो नथा करनि, हैवान जानवर पखी आहिनि, आसमान ज़मीन पूरी काइनात मख़लूक है। इन पूरी काइनात जे मथां अल्लाह जो रहम आहे। उहो रहम कहिड़ो आहे? उहो रहम इहो आहे, हवा पंहिंजे मदार में हले थी, दरिया पंहिंजे मदार में हले थो,
सिज पंहिंजे मदार में हले थो, चंड पंहिंजे मदार में हले थो, आसमान पंहिंजे मदार में बीठो आहे, ज़मीन में ज़िलज़िलो का हरकत नथी अचे, इहो अलाह जो रहम आहे उनजे मथां। हिकिड़ो गैर मुस्लिम आहे, काफ़िर आहे, तव्हांजे घोटकीअ जे शहर में रहे थो। इहो गैर मुस्लिम रोज़ हितां खां सखर वेंदो आहे, पंहिंजी कार ते, मोटरसाइकिल ते, बस ते वेहे थो, लैंड क्रूज़र गाॾीअ ते वेहे थो, रोज़ इहो वञे थो सखर, पर सखर खां मोटी थो अचे। हाणे इन रोड में हिन जो हादसो पेश थिया, इन खे हादसात खां केरु थो बचाए? इहो अलाह जो रहम आहे, अलाह जो रहम आहे। तंहिंजे करे इंसानो पूरी काइनात मखलूक ते अलाह जो रहम आहे। इहो रब साईं फरमायो, रहमती वसिअत अला गज़बी, मां रब जो रहम गुस्से कावड़ ते वधीक आहे। त इंसानो अलाह जी ज़ात में रहम आहे। त हाणे अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, रसूल ऐं पैगंबर जी ज़रूरत छो आहे? उहा हीअं आहे, तव्हां असांखे रब जी सुञाण, शरीयत जी सुञाण, अल्लाह जी सुञाण बग़ैर रसूल पैगंबर जे न थींदी। थोरो सम्झो त अल्लाह कहिड़ी हस्तीअ खे चइबो आहे। तव्हां असांजूं अखियूं अल्लाह खे ॾिसी त नथियूं सघनि, पर रब साईं जेके शयूं पैदा कयूं आहिनि, जन खे वजूद ॾिनो आहे, उनखे अखि ॾिसे थी। आसमान खे अखि ॾिसे थी, ज़मीन खे अखि ॾिसे थी, पाणीअ खे अखि ॾिसे थी, हवा खे अखि ॾिसे थी, वण टिण सला ॿूटा, घणियूं शयूं अल्लाह साईं पैदा कयूं जेके तव्हां असांजूं अखि ॾिसे थी। हाणे अल्लाह उन हस्तीअ खे चइबो आहे जंहिंमें ॿ ख़ूबियूं, ॿ कमाल हुजनि। हिकिड़ो कमाल इहो त अल्लाह उहा हस्ती जंहिं अहिड़ी शइ ठाही जेका इंसान जे अकुल खे मुतहयर ऐं परेशान करे छॾे। इंसान जेतिरो सोचे त उनखे सम्झी न सघे। मसलन तव्हां असां इंसान हूं, हाणे मर्द औरत जो जॾहिं मुलाक़ात थिए थी त उन मुलाक़ात जे गंदगीअ मां हिकिड़ी रत थी ठहे। कीअं रत उन मां ठहे थी? हाणे इंसान गौर फिक्र कंदो, डॉक्टर जेकॾहिं गौर फिक्र करनि, गैर मुस्लिम आहिनि, साइंसदान आहिनि, इन शइ ते गौर फिक्र करनि त मर्द ऐं औरत जो मेलाप थिए थो, उन गंदगीअ मां कीअं थी रत ठहे। इंसान जेतिरो अकुल विढ़ाईंदो रब जी कुदरत खे न सम्झी सघंदो। वरी उन रत मां कीअं थो गोश्त ठहे, वरी उन गोश्त मां कीअं था हॾा ठहनि, वरी उन्हनि हॾनि गोश्त जे मथां कीअं रब साईं पूरे हिकिड़े इंसान जानवर जे मथां कल ऐं उन अलाह साईं हसीन जमील बणायो आहे। वरी उन में उज़वा अल्लाह साईं कीअं रखिया। हाणे इंसान इन में गौर फिक्र करे, उहा शइ जंहिंखे तव्हां सम्झी न सघो, जंहिंजे हक़ीक़तुनि खे सम्झण जे लाइ तव्हांजो अकुल क़ासिर हुजे, अहिड़ियूं अजीब अजीब शयूं जेका हस्ती पैदा करे, उन हस्तीअ खे अलाह चइबो आहे, उन हस्तीअ खे अलाह चइबो आहे। अहिड़े तरीक़े सां इंसानो आसमान आहे, ज़मीन है, अंबिया इकराम आहिनि, फ़रिश्ता आहिनि, जन्नत जहन्नम आहे, पूरी काइनात जो मखलूक आहे। हिकिड़ो वण आहे, उन वण मां जेकॾहिं मेंह थी उनखे खाए त उन मां रब साईं तव्हांखे खीर थो ॾे। जे उन मां हरण थो खाए त अल्लाह से तव्हांखे मुश्क थो ॾे। जे उन मां जीत थो खाए त रब तव्हांखे रेशम ॾे थो। जे उन मां माखीअ जो मखो थो चूसे त रब तव्हांखे माखी ॾे थो। वण बि साॻियो आहे, पाणी बि साॻी आहे, मिटी बि साॻी आहे, को बि उन में फ़र्क़ु न आहे। साॻी शइ मां कॾहिं खीर पियो ठहे, कॾहिं माखी पई ठहे, कॾहिं मुश्क पियो ठहे, कॾहिं रेशम पियो ठहे। इंसान इन में गौर फिक्र कंदो त न सम्झी सघंदो जेका हस्ती अजीब अजीब शयूं पैदा करे इंसान जे अकुल खे मुतहयर करे छॾे, इन हस्तीअ खे अल्लाह चइबो। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ तव्हां असांखे अल्लाह जो तारुफ़ करायो, लिल्लाहि मा फ़िस समावात व मा फ़िल अर्ज़। आसमान ज़मीनूं अल्लाह जूं आहिनि। उहो अल्लाह अल हय्यु अल क़य्यूम, जेको हमेशह ज़िंदा हमेशह क़ाइम आहे, जंहिंखे मौत न आहे, जंहिंजी बादशाही हमेशह आहे। इंसानो हिकु अल्लाह जो तारुफ़ इहो थियो। अहिड़ियूं अजीब अजीब शयूं, सिज कीअं ठाहे, चंड कीअं ठाहे, सितारा कीअं आहिनि, हवा कीअं आहे। तव्हां मखलूक खे जंहिं शइ ते नज़र कंदव तव्हांजो अकुल मुतहयर थींदो। हलो तव्हां असां इंसान आहियूं, जानवर आहिनि, पखी आहिनि, इहे त खणी माउ जे पेट में रहनि था, पर हिकिड़ी अहिड़ी मखलूक आहे जीअं आनो आहे। हाणे आने जा 6 ई तरफ़ बंदि हूंदा आहिनि, न उनखे सोराख़ आहे, न उनखे टुंग आहे, लेकिन इन में अंदरि बच्चो कीअं थो ठहे, साह कीअं वियो अंदरि बंदि आने में। इंसान पंहिंजे अकुल सां सोचे, इन बंदि आने जे अंदरि अल्लाह साईं साह खे कीअं भरियो आहे।
इन में अंदरि बचो कीअं थो थिए, उन में अखियूं कीअं थियूं, उन में रंग कीअं थिया, उन में खंभ कीअं थिया। जॾहिं इंसान बंदि आने जे अंदरि मख़लूक बचे जे रंग उन हीअ जे तख़लीक़ खे ॾिसंदो त हिन जो अकुल इहा शइ मञींदो त बराबरि रब जी ज़ात आहे। तंहिंजे करे उहा हस्ती जेका अजाइबात खे पैदा करे उनखे अलाह चइबो आहे। ॿियो अलाह उन हस्तीअ खे चइबो आहे जेको मख़लूक ऐं ख़ालिक में फ़र्क़ु आहे। कहिड़ो? तव्हां असां इंसान आहियूं, इंसान जूं ॿ कैफ़ियतूं आहिनि, या इंसान में रहम प्यार मोहब्बत हूंदी आहे या इंसान में गुस्सो ऐं कावड़ हूंदो आहे। इहे इंसान जूं ॿ कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि, या प्यार में मोहब्बत में। हिकिड़ो पीउ आहे औलाद सां मोहब्बत में वेठो आहे, उस्ताद आहे पंहिंजे शागिर्दनि सां मोहब्बत प्यार में वेठो आहे, मुर्शिद आहे पंहिंजे मुरीदनि सां प्यार मोहब्बत में वेठो आहे, वॾो आहे पंहिंजे नंढनि सां प्यार मोहब्बत में वेठो आहे। कॾहिं साॻे इंसान जी कैफ़ियत गुस्से कावड़ में हूंदी आहे। जॾहिं कावड़ में हूंदो त औलाद ते उहो प्यार मोहब्बत न आहे, शफ़क़त वारी नज़र न आहे। जॾहिं उस्ताद कावड़ में आहे त शागिर्दनि ते उहा शफ़क़त न आहे। जॾहिं मुर्शिद कावड़ में आहे त मुरीद ते उहा शफ़क़त प्यार मोहब्बत न आहे। ईअं ई जानवर आहिनि, पखी आहिनि, मख़लूक जेका हैवानात आहे, इन समूरी मख़लूक में अल्लाह सां इहा शइ रखी आहे, या प्यार मोहब्बत जी कैफ़ियत हूंदी आहे या गुस्से ऐं कावड़ जी कैफ़ियत हूंदी आहे। इहे ॿ कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि। इहे साॻी कैफ़ियतूं रब अहकमुल हाकिमीन जी ज़ात में बि आहे। अल्लाह जी ज़ात में प्यार मोहब्बत बि आहे, जंहिंजो नालो जन्नत आहे। इंसान खे जन्नत जो फ़ैसिलो करे नबी सगोरा, सहाबी सगोरा, नेक साले बाना, निमाज़ सां, क़ुरान सां, ज़िक्र सां, बंदगी सां, तौबा सां, इस्तग़फ़ार सां रब जी ज़ात में प्यार रहम मोहब्बत पैदा थी। वरी रब जी ज़ात में साॻी इंसान वारी कैफ़ियत बि आहे, गुस्सो कावड़ जलाल बि आहे। कुफ्र सां, शिरक सां, ज़िना सां, अबे अमर जी नाफ़रमानी सां, बदकारी सां, बद अख़लाक़ी सां, ज़ुल्म ज़्यादतीअ सां अल्लाह जी ज़ात खे गुस्सो कावड़ अचे थो। तंहिंजे करे रब साईं क़ुरान पाक में ॿिन्हिनि सिफ़तनि खे बयानु कयो आहे। अल्लाह जी सिफ़त गफ़ूर, रहीम, तवाब इहे बि बयानु थियल आहिनि। रब जी सिफ़त जब्बार, समद, क़हार इहे बि बयानु थियल आहिनि। हाणे इंसान ऐं मख़लूक में इहो नुक्स आयो आहे जे उन्हनि में रहम प्यार मोहब्बत जी कैफ़ियत हूंदी त कावड़ न हूंदी, जे कावड़ हूंदी त प्यार मोहब्बत न हूंदो आहे। लेकिन अल्लाह जी उहा ज़ात आहे जो रब जी ज़ात में साॻे ई वक़्त में जीअं रहम प्यार मोहब्बत आहे त रब जी ज़ात में साॻी सात, साॻे सेकंड, साॻी घड़ीअ में अल्लाह जी ज़ात में गुस्सो बि आहे, जलाल बि आहे, कावड़ बि आहे। इहा रब जी ज़ात आहे जंहिंमें इहो कमाल आहे, मख़लूक में इहो कमाल न आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बल्कि बनी इसराइल क़ौम में ॿ हिकिड़ा इंसान आहिनि। हिकिड़ो गुनहगार इंसान आहे, हिकिड़ो दीनदार इंसान आहे जेको दरियाह जे वट ते वेठो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, सहाबा इकराम खे फरमायो, अहिड़ो प्यारो बानो जो अल्लाह जे तरफ़ां झुड़ उनखे छांव कयूं बीठो। हाणे हे गुनहगार बानो उन जे वेझो आयो त मां हिन जे वेझो थियां त जीअं मुंहिंजे मथां बि कुझु रहम थिए। त हे वेझो थियो गुनहगार त उन दीनदार आबिद उन गुनहगार खां नफ़रत कई। हेड़ो बदकार, बद अख़लाक़ माण्हू मूंसां गॾु थो वेहे। जॾहिं हुन नफ़रत कई दिलों दिल त अल्लाह जे तरफ़ां झुड़ गुनहगार जे मथां अची वियो। उन नेकी ऐं दीनदार खां झुड़ त ख़तमु थी वियो, पर रब जी ज़ात जी तरफ़ां हिन जे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो ऐं उन गुनहगार जे लाइ रब जन्नत रहम जो फ़ैसिलो थो करे। साॻी रब जी ज़ात आहे, साॻे ई वक़्त में गुनहगार जूं गुनाह था माफ़ थियनि, रब साईं रहम फज़ल जो फ़ैसिलो थो करे। आबिद जे लाइ गुस्से ऐं कावड़ जहन्नम जो फ़ैसिलो थो थिए। इहा अल्लाह जी ज़ात आहे जंहिं में रहम बि कामिल आहे, उन में गुस्सो ऐं कावड़ बि कामिल आहे। तंहिंजे करे इंसान हो, क़ुरान शरीफ़ तव्हां असांखे अल्लाह जो तारुफ़ कराए थो। कीअं? हाणे क़ुरान पाक जे अंदरि इहो कमाल आहे, जिथे जन्नत जो बयानु कंदो त जहन्नम जो बि बयानु हूंदो। जिथे नबियनि सगोरनि प्यारनि बाननि जो बयानु हूंदो त बदकारनि काफ़रनि मुशरिकनि जो बि बयानु आहे। जिथे अल्लाह साईं गफ़ार, तवाब अहिड़े नमूने सां उन्हनि सिफ़तुनि जो बयानु कंदो त रब साईं पंहिंजे क़हार, जबर, समद जी सिफ़तुनि खे बि बयानु थो करे। तंहिंजे करे इंसानो, छो न तव्हां असां अहिड़ी हस्तीअ सां तालुक़ रखूं रब जी ज़ात जंहिंमें अल हय्यु अल क़य्यूम आहे, जेको हमेशह ज़िंदा, जेको हमेशह क़ाइम, जंहिंजी बादशाही सल्तनत आहे।
तंहिंजे करे उन अल्लाह खे सम्झण जे लाइ रसूल ऐं पैगंबर जी ज़रूरत पए थी। हाणे रसूल जी ज़रूरत छो आहे? उन जो मिसाल उलमा इकराम ईअं ॾींदा आहिनि, जीअं तव्हां इंसान दुनिया में जेके बि इंसान हो, मुस्लमान गैर मुस्लिम, खीर तव्हां सभिनी जी ज़रूरत आहे। तव्हां असां मुस्लमान बि खीर खे इस्तेमालु था कयूं, गैर मुस्लिम हिंदू वाणिया अंग्रेज़ बि खीर उन जी ज़रूरत आहे, इंसान जी ग़िज़ा आहे, खुराक आहे। हाणे खीर इंसान बाहि ते गरम कंदो आहे त पोइ तव्हां उन खीर खे सहो सिधो काठीअ ते बाहि ते गैस ते न रखंदा हो, बल्कि बर्तन थांव में उन खीर खे रखंदा हो। जीअं खीर खे बाहि ते रखण जे लाइ थांव जी ज़रूरत आहे, ईअं इंसाननि ऐं उम्मत ऐं अल्लाह जे विच में रसूल ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़रूरत आहे। मुहम्मद मुस्तफ़ा खां सवाइ तव्हांखे रब सम्झ में न ईंदो, रब सम्झ में न ईंदो। ॾिसो इंसान आहिनि, हाणे दुनिया जे अंदरि जेके बि तव्हां इंसान हो, अक्सर इंसानियत मज़हब सां तालुक़ रखे थी। मसलन हिंदू आहिनि, हिंदुनि में इबादत आहे, पूॼा आहे। हिंदू सुबुह जो उथंदो आहे, वाणियो सवेरे पंहिंजे मढ़ीअ में मंदर में वेंदो आहे, हुनखे पंहिंजे वॾड़नि इहो सम्झायो आहे त तोखे ख़ुदा इन मंदर में मिलंदो, इन मूर्तीअ में मिलंदो। अहिड़े तरीक़े सां यहूदी आहिनि, ईसाई आहिनि, सिख आहिनि, इहे सभु इंसान जेके बि आहिनि दुनिया में, सभु मज़हब सां तालुक़ रखंदा। कंहिंजी गिरजा ठहियलु आहे, कंहिंजो को इबादत खानो आहे, कंहिंजो को गुरुद्वारो ठहियलु आहे, त इंसान जी फितरत तबियत में इबादत आहे। यहूदी बि इबादत थो करे, ईसाई बि इबादत थो करे, सिख बि इबादत थो करे, हिंदू बि इबादत करे थो। इबादत इंसाननि में आहे। हाणे ज़रूरत इन शइ जी आहे त तूं जंहिंखे इबादत सवाब सम्झी करे थो, कहिड़ी तुंहिंजी इबादत सही आहे, कहिड़ी तुंहिंजी इबादत ग़लति आहे, इते रसूल पैगंबर जी ज़रूरत पई। रसूल तोखे ॿुधाईंदो त तूं जेको मंदर मढ़ीअ में काठियुनि ऐं मूर्तियुनि खे वञी, मके जा मुशरिक अरब इंसान पंहिंजे हथनि सां बुत ठाहे उन्हनि खे सजदो कंदा हुआ, मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो त इहो शिरक आहे, इहो शिरक आहे। न वाहिदुल्लाह, हिकिड़े अल्लाह खे सॼो इन्हनि काठियुनि ऐं बुतनि जे पोयां न पियो। बीबी उम्मे सुलैम रज़ियल्लाहु अन्हा साहबी औरत आहे, उन ॾे हज़रत अबू तलहा पंहिंजो रिश्तो मोकिलियो, मुस्लमान न हो। जॾहिं अबू तलहा रिश्तो निकाह जो ख़ितबो मोकिलियईं त उम्मे सुलैम साहबी औरत हज़रत अबू तलहा खे फरमायो, अञा हज़रत अबू तलहा साईं मुस्लमान न आहिनि, फरमायो अफला तस्तही अन इलाहक नबत मिनल अर्ज़ फताबुदहा। ऐं अबू तलहा, तूं हिकिड़े काठीअ जो सजदो थो करे, काठीअ जो तूं थो चवें त मुंहिंजो ख़ुदा, मुंहिंजो महबूद इहो काठी आहे, इहो मुंहिंजो हाजतूं पूरी कंदो, इहा मूर्ति। चए जेको हिफ़ाज़त में तुंहिंजो मोहताज आहे, जेकॾहिं गर्मी अचे थी त तूं उनखे कंहिं शइ सां ढके थो त घणी गर्मी न पवे, मतां मुंहिंजो ख़ुदा कमज़ोर न थिए। जेकॾहिं दुश्मन अचे थो त तूं उन पंहिंजे महबूद खे अंदरि करे रखे थो, मतां को चोर अचे मुंहिंजे ख़ुदा खे न चोराए वञे। त उम्मे सुलैम थी चवे अबू तलहा, जंहिं मां रब जी इबादत कंदी आहियां, उम्मे सुलैम उन रब जी हिफ़ाज़त न कंदी आहे, उहो रब पूरी काइनात मख़लूक जी हिफ़ाज़त करे। त हाणे ॾिसो, इहा मुहम्मद मुस्तफ़ा तव्हांखे तालीम ॾिनी त इंसानो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तालुक़ ज़रूरी आहे। तव्हां असां मुस्लमाननि मुहम्मद मुस्तफ़ा सां तालुक़ रखियोसीं त मुहम्मद मुस्तफ़ा जे वसीले क़ुरान पाक मिलियो, अल्लाह जी सुञाण मिली, ईमान जी दौलत मिली, आख़िरत जी सुञाण मिली। यूरोप जा इंसान आहिनि, गैर मुस्लिम आहिनि, काफ़िर आहिनि, रुपयो पैसो घणो आहे, पर मुहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत कोन्हे, ईमान ऐं कलमो कोन्हे, उन्हनि खे काई ख़बर कोन्हे आख़िरत जी, रब छा आहे। अहिड़े तरीक़े सां दुनिया जे अंदरि तव्हांजे साम्हूं ॿ शयूं हूंदियूं आहिनि, या नेमत या नक़मत हूंदी आहे। या शादी कंदो इंसान, या औलाद थींदी, या माल मिल्कत ईंदो, या धंधो कारोबार नफ़ो मिलंदो, या इंसान खे इज़तूं मिलंदियूं आहिनि, या का तकलीफ़ ईंदी, का बीमारी ईंदी, पुटड़ो फौत थियो, बीमारी पई, कारोबार में नुक़सान, हादसात ईंदा आहिनि। इंसान जूं ॿई कैफ़ियतूं आहिनि। हाणे इन कैफ़ियत में तव्हांखे रसूल पैगंबर सां निस्बत ज़रूरी आहे। कीअं? जे तव्हांखे रसूल मुहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत तालुक़ हूंदो त तव्हां नेमत ते रब जो शुक्र कंदो, नेमत ते अल्लाह जो शुक्र कंदो, रब जो सजदो कंदो। अल्हम्दुलिल्लाह, मुहम्मद मुस्तफ़ा जी इहा तालीम आहे। इहा तालीम है कहिड़ी
तव्हां असांखे नेमतूं मिलनि थियूं। इंसान जेकॾहिं लटो कपिड़ो पाए चए अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो रिज़्क़ खाए अल्हम्दुलिल्लाह, हिन खे नेमत मिले थी चवे अल्हम्दुलिल्लाह। ऐं क़ुरान पाक जी शुरूआत बि अल्हम्द सां आहे। ऐं जन्नती इंसान जॾहिं जन्नत में ईंदा त आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, उन्हनि जी ज़बान ते बि हम्द हूंदो। ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जी मुबारक जेका ज़ात आहे, महबूब मुस्तफ़ा जे नाले मुबारक में भी हम्द हामीम दाल जो मादो आ, हम्द मोहम्मद हामीम दाल जो मादो आ। कुरान पाक जी इब्तिदा शुरुआत में भी हम्द, जन्नती इंसान जन्नत में वञनि तॾहिं बि हम्द, मोहम्मद मुस्तफ़ा जे नाले में हम्द। रब जी तव्हां असांखे तालीम मोहम्मद मुस्तफ़ा इहा ॾिनी, अल्लाह जे नेमतुनि रिज़्क़ जे मथां अल्लाह जो हम्द। ऐं जॾहिं महबूब मुस्तफ़ा फरमायो मां क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में ईंदुमि त लिवाउल हम्द, हम्द जो झंडो मां मोहम्मद मुस्तफ़ा खे हूंदो। उन जे हेठां मुंहिंजी उम्मतनि उहे इंसान हूंदा जेके जिन में ईमान ऐं कलमो हूंदो, उन जो लक़ब हूंदो हामिदून। मालूम थियो त दुनिया में वॾे में वॾी नेमत अल्लाह जो हम्द, रब जी तारीफ़ आहे। ऐं हम्द कहिड़ी शइ आहे? इंसानो हम्द शुक्र एॾी वॾी शइ आहे जो तव्हां असां नेमतूं खाऊं। तव्हां लटो कपिड़ो पातो, मानी खाधी, अॻियों गोश्त बि पियो आहे, मच्छी बि पई आहे, खीर बि पियो आहे, सभु अल्लाह जूं नेमतूं। सत खाधा खाओ, उन्हनि खां बाद तव्हां चओ अल्हम्दुलिल्लाह, सभु तारीफ़ूं उन्हनि अल्लाह जूं। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रब तो फरमाए फ़रिश्तो हिन बाने मां रब जी तारीफ़ हम्द एतिरो कयो आहे जो मुंहिंजी नेमत नंढड़ी थी पई, हिन बाने मां रब जी तारीफ़ वॾी कई आहे। इहो आहे हम्द। त हाणे ॾिसो, ग़ैर मुस्लिम आहिनि, काफ़िर आहिनि, जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत कोन्हे त नेमत ते शुक्र न आहे। ॿियो इंसान खे तकलीफ़ूं ग़म सदमा ईंदा आहिनि, बीमारी ईंदी आहे। हाणे जेकॾहिं ईमान कलमो न हूंदो, मोहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत न हूंदी त बेसब्री कंदो, पंहिंजे मुंहं खे धक हणंदो, जज़ा फज़ कंदो, धाड़ घोड़ा कंदो, रड़ियूं कंदो। पर जेकॾहिं हिन में मोहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत हूंदी त हे इंसान सब्र कंदो, सब्र कंदो। उम्मे ज़फ़र रज़ियल्लाहु अन्हा सहाबी औरत है, सहाबी फरमाइन था जात इमरातन सौदा फ़इन्नहा यश्तकिल मर्द फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या उम्मे ज़फ़र इन सबरत वलकिल जन्नह। सहाबी फरमाइन था हिकिड़े रंग जी सांवरी औरत बीमारी ऐं कैफ़ियत में, बीमारीअ जी कैफ़ियत में मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में आई। फ़इन्नहा यश्तकिल मर्द, अर्ज़ के अल्लाह जा रसूल मां बीमार थी रहा, मूंखे तकलीफ़ आहे, मूंखे दर्द आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उम्मे ज़फ़र ॿ शयूं आहिनि, हिकिड़ी इहा शइ आहे मां अल्लाह जो रसूल पैगंबर आहियां, दुआ घुरां तो तां बीमारी ख़त्म थी वेंदी, रसूल जी दुआ रब वटि क़बूल आहे। पर अॻियां हिसाब किताब थींदो, ज़रे ज़रे जो हिसाब आहे। ॿी इहा शइ थी इन सबर ते वलकिल जन्नह। ऐं उम्मे ज़फ़र जेकॾहिं तूं इन बीमारी तकलीफ़ ते सब्र करें, मां मोहम्मद मुस्तफ़ा तोखे दुनिया में ख़ुशख़बरी ॾियां, तूं दुनिया में जन्नती औरत आहे। त साहबी औरत उम्मे ज़फ़र अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल, मूंखे इहा शइ घुरिजे थी त तव्हां ज़ुबान सां मूंखे दुनिया में जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियो। चए उम्मे ज़फ़र तूं इन तकलीफ़ ते सब्र कर, तूं इन ते सब्र कर। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबी औरतुनि खे, इहा उम्मे ज़फ़र बीमारीअ में सब्र जे करे इहा दुनिया में जन्नती औरत अथव। हाणे ॾिसो रसूल जी ज़रूरत कीअं पई त इंसानो रसूल पैगंबर खां सवाइ न तव्हांखे सब्र जी ख़बर पवंदी, न तव्हांखे नेमत जी शुक्र जी ख़बर पवंदी, न तव्हांखे शिरक ऐं कुफ्र तौहीद जी सुञाण जी ख़बर पवंदी, न हलाल हराम जी ख़बर पवंदी। जीअं खीर खे बाहि ते रखण जे लाइ थांव जी ज़रूरत आहे, ईअं रब ऐं इंसान जे दरमियान में मोहम्मद मुस्तफ़ा रसूल जी ज़रूरत आहे। हाणे रसूल कहिड़ी हस्ती हूंदो आहे? पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा मुबारक हस्ती आहे, अल्लाह जो रसूल पैगंबर, जेको उम्मत जो उस्ताद मुरबी हूंदो आहे, लेकिन उम्मत रसूल जी शागिर्द हूंदी आहे। उहो रसूल अल्लाह जो शागिर्द हूंदो आहे। इंसानो बोल बराज़ तव्हां असां बि कयूं था, पेशाब तोखे मांखे बि ईंदो आहे, तुंहिंजे मुंहिंजे पेशाब में बदबू ऐं गंदगी हूंदी आहे। मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि, जे पेशाब करनि त ज़मीन पेशाब खे गीहे छॾे ऐं उन पेशाब मुबारक मां ख़ुशबू ईंदी, ख़ुशबू ईंदी। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा खां रिवायत आहे, तव्हां असां इंसान जेकॾहिं जिस्म मां रतु निकिरे त तुंहिंजी मुंहिंजे रत में ख़ुशबू कोन्हे, बदबू थी पवंदी। मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि। नबीअ जो इहो कमाल आहे जो महबूब मुस्तफ़ा हजामत सिंगियूं हणायूं। अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु
उन रत महबूब मुस्तफ़ा अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर सहाबीअ खे ॾिनी फरमायो इब्न ज़ुबैर हिन रत खे ज़मीन जे अहिड़े हिसे ते रखो कंहिं इंसान जानवर जो पेर न अचे हाणे हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर उन रत खे ॾिठो त रत मां ख़ुशबू पई अचे सहाबीअ बजाए ज़मीन ते रखण जे महबूब मुस्तफ़ा जे मुबारक जिस्म जे रत खे पी छॾियो हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर साहबी कमाल साहब दुनिया में अहिड़ा आशिक दीवाना कोन मिलंदा जहिड़ा सहाबा इकराम मोहम्मद मुस्तफ़ा सां अक़ीदत ऐं मोहब्बत कई आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झी आहे सहाबीअ जे वात मां ख़ुशबू पई अचे फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर तुंहिंजे वात मां ख़ुशबू थी अचे तूं बजाए रत खे ज़मीन ते रखण जे पीतो आहे शरीयत जो हुकुम त कोन हो अल्लाह जो हुकुम त कोन्हे चए साईं रत मां ख़ुशबू त कोन ईंदी आहे हाणे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर खे टे ख़ुशख़बरियूं ॾिनियूं हिकु दुनिया जी ॿी क़ब्र जी टी आख़िरत दुनिया में फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर तुंहिंजे जिस्म ते जेका बीमारी तकलीफ़ ईंदी बज़ाहिर शक्ल त बीमारी जी हूंदी लेकिन अंदर उन में लज़त ऐं राहत हूंदी जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल पैगंबर आहे निमरूद बाहि में उछले थो शक्ल त बाहि जी आहे अंदर बाहि गुलज़ार ऐं बाग़ नबीअ जे मुबारक जिस्म जी रत आहे फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जॾहिं तूं आलम बरज़ख लहद में वेंदे तुंहिंजे जिस्म खे क़ब्र जी मिटी कीड़ो न खाईंदो अल अंबिया अहयाउन फी क़ुबूरिहिम वहुम युसल्लून महबूब मुस्तफ़ा फरमायो नबियनि जो इहो मक़ाम हूंदो आहे रसूलनि जो क़ब्र जी मिटी ऐं कीड़ो रसूल पैगंबर जे जिस्म जे वेझो न वेंदो टियों फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर तुंहिंजे जिस्म में मोहम्मद मुस्तफ़ा जे पाकीज़े जिस्म जी रत आहे तूं जॾहिं क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में ईंदे त रब रसूलनि पैगंबरनि खां हिसाब किताब न वठंदो हिसाब तॾहिं ते जो गुनाह बि हुजे हिते त रसूलनि ऐं पैगंबरनि में तव्हां असांखे इहो अक़ीदो रखिणो आहे जीअं रसूल पैगंबर जी ज़िंदगी नुबुवत खां बाद मासूम महफ़ूज़ हूंदी आहे ईअं उन जी जवानी बचपन बि मासूम ऐं महफ़ूज़ हूंदो आहे उन्हनि खे अल्लाह से बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में मोकिलींदो मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर तुंहिंजे जिस्म में मोहम्मद मुस्तफ़ा जी पाकीज़ा रत आहे रब तोखे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में मोकिलींदो आम इंसान ते मौत ओचिते ईंदो आहे लेकिन रसूल ते मौत ओचिते न ईंदो आहे फ़रिश्तो उन खां इजाज़त वठंदो आम इंसान ते मौत ईंदो त उन जे जिस्म तां कपिड़ो लाथो वेंदो लेकिन रसूल पैगंबर जे जिस्म तां कपिड़ो न लाइबो आहे उन खे साॻनि कपिड़नि में गुस्ल ॾिबो आम इंसान वफ़ात कंदो आहे उन जी हिकु जाइ ते वफ़ात थींदी आहे ॿी जाइ ते उन खे रखिबो आहे क़ब्रिस्तान में तव्हां असांजा क़ब्रिस्तान आहिनि उन्हनि क़ब्रिस्तान में शरीयत जो हुकुम आहे जेको वॾे में वॾो क़ब्रिस्तान हुजे उते उन मुस्लमान खे रखो जे दीनदार आहे त हिन जे करे ॿियनि ते बि रहम थींदो जे बदकार आहे त उन क़ब्रिस्तान में को नेक साले हूंदो अल्लाह से हिन गुनहगार ते बि रहम करे जीअं निमाज़ जो हुकुम आहे तव्हां असां अकेली निमाज़ पढ़ंदासूं मर्द ॿार त लही वियो लेकिन क़बूलियत जो ॿियो दर्जो आहे पर जमात सां निमाज़ पढ़बी 5 गाना महजिद शरीफ़ में अची निमाज़ जमात सां पढ़ूं था हाणे उन निमाज़ में जमात में हिकिड़ो अल्लाह जो नेक साले बानो हूंदो आहे अल्लाह से उन गुनहगार जे सजदे खे बि क़बूल करे छॾींदो त क़ब्रिस्तान में ईअं आहे लेकिन रसूल ऐं पैगंबर जो इहो मक़ाम आहे त जंहिं जाइ ते रसूल पैगंबर वफ़ात करे उन ज़मीन जे टुकड़े ते उते उनखे दफ़नाइबो आहे उते जनाज़ो थींदो उते गुस्ल ॾिबो उते रसूल खे दफ़नायो वेंदो आहे महबूब मुस्तफ़ा अम्मा आयशा तय्यब ताहिर रज़ियल्लाहु अन्हा जे घर में आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा जी रहलत वसाल उते थो थिए हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु उन्हनि कपिड़नि में गुस्ल उते था ॾियनि सहाबा जनाज़ो उते था पढ़नि महबूब मुस्तफ़ा जो रोज़ो पाक अम्मा आयशा जो हुजरो आहे त रसूल जो इहो मक़ाम आहे आम इंसान खे इहो मक़ाम न मिलंदो आहे तंहिंजे करे इंसानो तव्हां असां ख़ुशि नसीब हूं जो अल्लाह करीम तव्हां असांखे अहिड़ी हस्तीअ जो उम्मती बणायो आहे लेकिन पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारियूं जीअं सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अजमईन जी ज़िंदगी हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे हिकिड़ो मुस्लमान आयो ख़िदमत में हुज़ैफ़ा तव्हां त ख़ुशि नसीब हो तव्हां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो असां बि मुसलमान थिया हूं कलमो पढ़ियोसीं पर महबूब मुस्तफ़ा जो दीदार न थियो आहे असां ज़िंदगी कीअं गुज़ारियूं त हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु सहाबी उन मुसलमान खे फरमायो अब्दुल्लाह बिन मसऊद ॾिठो थी रज़ियल्लाहु अन्हु चए अब्दुल्लाह बिन मसऊद जे मजलिस कचहरी में वञी वियो जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद वज़ू थो करे ईअं मोहम्मद मुस्तफ़ा वज़ू फरमाईंदा जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद निमाज़ थो पढ़े
ईअं मोहम्मद मुस्तफ़ा नमाज़ पढ़ंदा। जियां अब्दुल्लाह बिन मसऊद वेहे थो ईअं मोहम्मद मुस्तफ़ा वेहंदा। जियां अब्दुल्लाह बिन मसऊद जे घुमण फिरण जो अंदाज़ आहे ईअं मोहम्मद मुस्तफ़ा घुमंदा हा। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद जी पूरी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जो अमल ऐं सुन्नत थी। तंहिंजे करे मुसलमानो ज़रूरत इन शइ जी आहे तव्हां असांजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत ते अचे। हज़रत ख़ुज़ैमा रज़ियल्लाहु अन्हु अंसारी साहबी हो। हज़रत खुरैम असदी, हज़रत खुरैम असदी इहो उहो साहबी आहे जो हिन जी गोॾ खुड़ीअ खां हेठि हूंदी ऐं हिन खे वार वॾा हूंदा हुआ। हिकिड़ो साहबी आयो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जी मजलिस में एतिरो फरमायो त खुरैम मुंहिंजो सुठो साहबी आहे, थोरो गोॾ खे मथे करे वारनि खे नंढो करे, पर उन मजलिस कचहरी में उहो साहबी न हो। हाणे हज़रत खुरैम पंहिंजे घर में आहे, ॿियो साहबी अची दरवाज़ो खड़कायईं। हज़रत खुरैम रज़ियल्लाहु अन्हु जे दरवाज़े ते आयो, चए खुरैम महबूब मुस्तफ़ा तुंहिंजे मुतालिक़ फरमायो त खुरैम मुंहिंजो सुठो साहबी आहे, उनखे मां मोहम्मद मुस्तफ़ा सां मुहबत आहे, पर गोॾ खे खुड़ीअ खां मथे करे वारनि खे नंढो करे। हज़रत खुरैम उन साहबी दोस्त खे फरमायो तरस घरां अचां थो, इते तरस मां अचां थो घरां। घर में वियो, कैंची खयईं, गोॾ खे कुंजी सघे पियो, वर ॾेई सघे पियो, वॾी गोॾ हूंदी आहे, सुथण वॾी हूंदी आहे, तव्हां असां मथे वर ॾींदा आहियूं, लेकिन साहबीअ मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहबत में गोॾ खे वर कोन ॾिना, हेठां कैंचीअ सां कपियईं, कैंची सां गोॾ खे हेठां कपियईं, वारनि खे कपियईं। हाणे उन साहबीअ जे साम्हूं आयो दोस्त जे, चए हाणे मुंहिंजी गोॾ मोहम्मद मुस्तफ़ा जी गोॾ मुबारक वांगुरु आहे? चए हा। चए मुंहिंजा वार सही आहिनि? चए हा। वरी पूरी ज़िंदगी हज़रत खुरैम जी गोॾ खुड़ीअ ते नथी पहुचे। इनखे मुस्लमान चइबो। तव्हां असांखे ख़बर कोन्हे छा त हीअ मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे? सॼी ख़बर आहे। कंहिं पीर कंहिं मौलवीअ जी त सुन्नत कोन्हे, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। लेकिन मुस्लमानो अव्हांखे तौफ़ीक़ छो नथी थिए? उन जो बि मर्ज़ तव्हांखे ॿुधायां। इन जे करे आहे जो तव्हां आम इंसाननि जो उथण वेहण आम इंसाननि सां आहे। होटल ते वेठो, दुकान ते वेठो, बाज़ार में वेठो, बनीअ ते वेठो, ओताक ते वेठो, तव्हां अहिड़नि इंसाननि खे ॾिसो था जंहिंजे चेहरे ते मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत कोन्हे, त हिन मुस्लमान मां बि मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जी अहमियत उथी निकिरी वई। पर जे तव्हांजी सोहबत ऐं संगत आलमनि सां हुजे, दीनदारनि सां हुजे, कंहिं दीनी मदरसे में हुजो, कंहिं खानकाह दरगाह ते हुजो, कंहिं नेकनि सालिहनि जी सोहबत में हुजो, रब काबा जो कसम तव्हांजे चेहरे ते मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत। सोहबत जो असर, सोहबत जो असर आहे। तंहिंजे करे तव्हां असांजो उथण ई अहिड़नि माण्हुनि सां आहे। ॾिसो रमज़ान शरीफ़ आहे, रमज़ान शरीफ़ में सिर्फ़ु खाइण पीअण बंदि हूंदो आहे, लेकिन उन रमज़ान में मस्जिदियूं आबाद हूंदियूं आहिनि। कीअं तव्हां आम इंसान पूरे साल में 5 वक़्ती निमाज़ जी बि तौफ़ीक़ न थींदी आहे, लेकिन रमज़ानुल मुबारक में आम इंसान खे बि निमाज़, क़ुरान, ज़िक्र, नेक अमल जी तौफ़ीक़ थींदी आहे। माहौल जो असर आहे। तंहिंजे करे मुस्लमानो पंहिंजे अंदरि माहौल सुठो पैदा कयो। त ज़रूरत इन जी आहे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत खे ज़िंदा कयूं, ऐं इहा सुन्नत सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी मुबारक ज़िंदगी में। सहाबी सगोरा उहे इंसान आहिनि जो महबूब मुस्तफ़ा फरमायो इन्नल्लाह अख़्तार ली वख़्तार ली असहाब फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम। जीअं रब मां मोहम्मद मुस्तफ़ा खे नबूअत में चूंडियो आहे, ईअं 1,24,000 सहाबी रब मां मोहम्मद खे चूंडे ॾिना आहिनि, अल्लाह सां चूंडे ॾिना आहिनि। जेको इन्हनि सां मोहबत रखंदो मां मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहबत, जेको इन्हनि खां नफ़रत कंदो ॼण मां मोहम्मद मुस्तफ़ा खां उनजी नफ़रत आहे। हाणे इंसानो सहाबी सगोरा कहिड़ा इंसान आहिनि जन पूरी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत खे ज़िंदगी, उनजो उथण, उनजो वेहण, उनजो अमल, उनजो किरदार, उनजी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे, उसवे हसन ते आहे। अजीब आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नी ला अख़ाफ़ु अलैकुमुल फ़क़्र वलाकिन अख़ाफ़ु अलैकुमुद दुनिया। मां मोहम्मद मुस्तफ़ा खे तव्हां मुसलमाननि जे गुरबत फ़क़ीरी जो डपु कोन्हे, तव्हांजे दुनिया दौलत जो डपु आहे। हदीस पाक में लफ़्ज़ ईंदा आहिनि फ़तनाफ़सू, जॾहिं माल घणो ईंदो, पैसो घणो ईंदो, फ़तनाफ़सू, पोइ तव्हां उन में रग़बत कंदो, तव्हां उन में रीस कंदो त यार हो मिल्कत ठाहियो मां रहिजी वियुमि, हुन जा बचड़ा ख़ुशि आहिनि मां रहिजी वियुमि। त मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो त मुंहिंजा उम्मतियो मुसलमानो, मूंखे तव्हांजे गुरबत फ़क़ीरी जो डपु कोन्हे, मूंखे तव्हांजे दुनिया दौलत जो डपु आहे।
ऐं सहाबा कहिड़ा इंसान आहिनि? उहे इंसान आहिनि जो हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु मुस्लमाननि जा ख़लीफ़ा आहिनि, बैतुल माल में अचनि था, लेकिन सोन ऐं चांदी दिरहम दीनार पियो आहे। हज़रत अली साईं जी दिलि में उन इहा सोन दुनिया जी अहमियत न आहे। फरमायो या दुनिया गरनी गैरी, या दुनिया गरनी गैरी, दुनिया दौलत उन्हनि खे वञी गुमराह कर जिन में ईमान कलमो न आहे। असां उहे मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी आहियूं जो दुनिया खां वधीक रब ऐं आख़िरत सां शौक़ु आहे, दुनिया जी अहमियत कोन्हे। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे, मदाइन जो फाते आहे, लेकिन उन बादशाह जो सोन जूं संदूकूं पेटियूं हिकिड़ो सहाबी खच्चरनि ते खणी आयो, खच्चरनि ते खणी आयो। जॾहिं उहो खणी आयो त सहाबीअ सगोरे खे चेहरे में उहो निकाब ऐं मुट लॻल आहे। हज़रत साद रज़ियल्लाहु अन्हु लोहर खे घुरायो, उन सोन जूं पेटियुनि जा ढक ताला खोलियईं, ॾिठईं त अंदरि हीरा ऐं जवाहिरात आहिनि। हज़रत साद थो फरमाए उहो सहाबी जेको मां वटि खणी आयो, जेकॾहिं उहो इन खे खणे हा 7 पीढ़ियुनि ताईं हिन जी घर वेठे हे खाइनि पीअनि हा। 7 पीढ़ियूं को कमकार न करना, रेशम जो लिबास पाइना, सोन पाइना, एॾी दुनिया हुई। लेकिन हज़रत साद उन सहाबीअ खे चयो, भला तूं हेॾो वॾो कारनामो कयो आहे, तोखे इनाम त मां ॾियां। हाणे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु तोखे इनाम ॾियनि। त हज़रत साद खे उहो सहाबी चवणु लॻो, साद मुंहिंजो इहो अमल तुंहिंजी ख़िदमत में इन बादशाह जूं सोन जूं पेटियूं हीरनि जवाहिरात सां इन जे करे कोन खणी आयो आहे त मूंखे दुनिया में बदिलो ॾे। मुंहिंजो इहो अमल अलाह जे रज़ा ख़ातिर आहे, मूंखे रब जी रज़ा खपे। हाणे हज़रत साद जांच कराई, ॿिए सहाबीअ खे मोकिलियईं, चई वञ इन जी जांच करे आ, छा भला हेॾो ख़ुशहाल आहे, अमीर आहे जो असां खां इनाम ऐं बदिलो नथो वठे। उहो सहाबी सगोरो जो आयो, ॾिठईं त दरियाह जे वट ते हिन जो घरड़ो आहे, सहाबीअ जो छपर ऐं झूपड़ी आहे, घर में भाती रहनि था, लेकिन 7 ॾियारा थिया आहिनि, घर में बाहि नथी ॿरे, बचड़ा बुख ते आहिनि। उहो सहाबी अखियुनि मां लुड़क हारींदे हज़रत साद जी ख़िदमत में आयो। हज़रत साद उन सहाबीअ खे फरमायो, छो पियो अखियुनि मां लुड़क हारे? चई इन जे करे लुड़क हारियां थो, अजीब मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहे, घर में बचड़ा बुख ते अथसि, 7 ॾियारा घर में बाहि न ॿरी आहे, घर में बचड़नि खे खाइण पीअण का नाहे, लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी अमानत में ख़ियानत त कुझा, लेकिन उन जो बदिलो बि नथो वठे। हज़रत साद जे अखियुनि मां लुड़क आया। उन वक़्त में हज़रत साद लफ़्ज़ फरमाया, ऐ मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जा रसूल पैगंबर, तुंहिंजे दीन तुंहिंजे तरबियत तां मां कुर्बान वञा। उहे इंसान जेके सूद ऐं रुपए ऐं पैसे सां मुहबतूं रखंदा हुआ, तूं उन्हनि खे क़ुरान जी दौलत सां पंहिंजी तरबियत सां अहिड़ो पाकीज़ा इंसान बणायो आहे जो बचड़ा बुख ते वेठा आहिनि, 7 ॾींहं घर में उञ ऐं बुख ते वेठल आहिनि, बाहि नाहे, घर में खाधो नाहे, लेकिन तॾहिं बि सहाबीअ जी दुनिया ते नज़र नाहे। इन गुरबत ऐं फ़क़ीरी में बि रब सां तालुक़ आहे। ऐं मुहम्मद मुस्तफ़ा मां तुंहिंजे अख़लाक तरबियत तां क़ुर्बान वञा। मुसलमानो, इहे मुसलमान आहे, तव्हां असां में कहिड़ी मुसलमानी आहे? रुपए पैसे ते रीस आहे, दुनिया ते रीस आहे। इंसान हो, तंहिंजे करे अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुरान पाक जी दौलत ॾिनी आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ी नेमत ॾिनी आहे। तंहिंजे करे इंसानो पंहिंजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत ते बणायो। अल्लाह करीम तव्हां असांजे हाज़िरी खे क़बूल फरमाए, रब साईं हिन जलसे खे पंहिंजे रज़ा जो सबब बणाए। अल्लाह साईं तव्हां असां उम्मत मुस्लिम में सुहिणा अख़लाक, सुहिणी सीरत पैदा फरमाए, निमाज़ क़ुरान ज़िक्र सां ऐं सुहिणनि अख़लाकनि सां मुहबत हुजे। दुनिया जे हिर्स हवस ऐं बेदीननि जे उन ई गंदगी ऐं नक्श क़दम खां अल्लाह साईं उम्मत मुस्लिम जी हिफ़ाज़त फरमाए। रब तव्हां असांखे दीन जी सही सम्झ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह, या रहमान, या रहीम।